अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू ख़ुज़ू हिज़्रकुम फन्फ़िरू सुबातिन अव इन्फ़िरू जमीआ रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल ख़ैर व बिका नस्तईन या फ़ताह या फ़ताह या फ़ताह रब्बि ज़िदनी इल्मा। हितां खां अचे पियो क़िताल फ़ी सबीलिल्लाह, यानी अलाह जी राह में जिहाद करणु, अलाह जी राह में माल ऐं जान सां जिहाद करणु। मुनाफ़िकनि जे लाइ अलाह जी राह में जिहाद करणु तमामु ॾुखियो हुयो, तमामु भारी हुयो, छो त इन हुकुम में इंसाननि जी जान बि हली वेंदी त इंसान जो माल बि ख़र्च थींदो, ऐं मुनाफ़िकनि जे लाइ पंहिंजी जान तमामु घणी क़ीमती हुई। हू ॿियो सभु कुझु करे सघिया पिया, लेकिन पंहिंजी जान दाव ते न पिया लॻाए सघनि। हालांकि इहा जान दाव ते लॻाइण अलाह ताला फरमाए थो त मूं मोमिननि खां उन्हनि जी जान ख़रीदे वरिती आहे जन्नत जे बदिले में। हिन अलाह फरमाए थो त तव्हां अलाह जी राह में जिहाद कंदव ऐं तव्हां अगरि क़त्ल थी बि विया, तव्हां शहीद थी बि विया, तव्हांजे लाइ मूं वटि तमामु वॾो अजुरु आहे जन्नत में। इहो सौदो यकीनन फ़ाइदे वारो सौदो आहे, लेकिन मुनाफ़िकनि जे लाइ इहो कमु ॾाढो ॾुखियो हुयो, छो जो हू दिलि सां त कंहिं शइ खे मञीनि ई कोन पिया। हू सिर्फ़ु ज़बान जा इक़रारी हुया, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, लेकिन दिलि सां हुन जा इक़रारी कोन हुआ। ऐं असांखे बि ॾिसणु घुरिजे, असां पंहिंजे हाल जो बि जाइज़ो वठूं त छा इहे ॻाल्हियूं जेके मुनाफ़िकनि ते भारी आहिनि, असांजे लाइ त किथे भारी न आहिनि। अगरि असांजे लाइ बि उहो ई तरीक़ो थी वञे जेको मुनाफ़िकनि जो आहे, त पोइ असांजी बि हड़ हली वई। ए ईमान वारो, पंहिंजे बचाव जो सामान वठो ऐं पोइ लड़ाई लाइ टोला टोला थी निकिरो या गॾिजी निकिरो। जीअं तव्हांजी दिलि चए, जीअं तव्हांजे लाइ आसानी हुजे, तव्हां निकिरो, लेकिन निकिरो। मुंहिंजी राह में जिहाद, मुंहिंजी राह में लड़ाई, मुंहिंजी राह में ज़रूरु तव्हांखे निकिरणो आहे। बेशक तव्हां मां यकीनन को अहिड़ो बि आहे जेको ॼाणी वाणी देरि करे थो, ऐं जेकॾहिं तव्हां ते का मुसीबत अची पवे थी त हू ख़ुशि थी चवे थो त बेशक अलाह मूं ते करम कयो जो आउं उन्हनि सां गॾु मौजूदु न हुअसि। पहिरीं त मुनाफ़िक ॼाणी वाणी देरि कनि था, हू जिहाद में निकिरण जे लाइ टाइम वठनि था, हू कूड़ो सूड़ो पंहिंजो जानवर तयारु करण में बि टाइम लॻाइनि था, सुस्तीअ सां पंहिंजे जानवर खे तयारु कनि था। पंहिंजो जेको सामान बि हुननि खे खणणो आहे उहो बि वॾी सुस्ती ऐं काहिलीअ सां खणनि था। हुकुम आहे त जल्दी निकिरो, हू देरि कनि था, हू ॼाणी वाणी देरि बि इन लाइ कनि था त जीअं अलाह करे त को नओं हुकुम अची वञे ऐं हींअर जेको असांजो तयारी जो मरहलो हले पियो जिहाद जे लाइ, त इहो बि तरी वञे, इहो हटी वञे। ऐं अगरि को हुकुम अची वञे त पोइ हू चवंदा त ॾिठव, असां त बिल्कुलु तयारी में हुआसीं, असां त बसि निकिरूं पिया, ऐं हुकुम अची वियो त हाणे असां छा करियूं। यानी हुननि जी ॻाल्हि बि रहिजी वञे ऐं हुननि खे कुझु बि न थिए ऐं कमु बि हुननि जो थी वञे। ऐं उन जंग में ही जिते अगरि मौजूदु न आहिनि ऐं मुसलमाननि ते का ॾुखियाई अची थी वञे, का मुसलमाननि खे परेशानी थी अची वञे, या कंहिं बि सूरत में अगरि मुसलमाननि खे शिकस्त थी वञे, त पोइ इहे बदबख़्त पोयां जेके वेठा रहिया पोइ चवनि था त अलाह जो वॾो करम थियो असां ते, जो असां इन्हनि मुसलमाननि सां गॾु कोन हुआसीं। अगरि गॾु हुजूं हा त असांखे बि मुसीबत अची वञे हा, यानी असांखे बि शिकस्त थिए हा, त मुमकिन आहे त असां बि मारिया वञूं हा। ऐं जेकॾहिं अलाह अव्हां खे वाक़ई पंहिंजी तरफ़ खां फज़ुल सां नवाज़े थो, त हू ज़रूरु उहो कुझु चवे थो ॼण त अव्हां ऐं हुन जे विच में का दोस्ती ई न हुई, ऐं चवे थो हाय जेकर आऊं बि उन्हनि सां गॾु हुजां हा त वॾी मुराद माणिया हा। पहिरीं मथीं आयत में अची वियो त जेकर हू तव्हां सां गॾु हुजनि ऐं तव्हांखे का तकलीफ़ अची वञे, तव्हांखे शिकस्त अचे त ख़ुशि थियनि था। पर हिन आयत में अलाह फरमाए थो जेकॾहिं वाक़ई में अलाह ताला तव्हांखे पंहिंजे फज़ुल सां नवाज़े, तव्हां कामयाब थी अची वञो, त पोइ हीअ चवंदा त काश मां बि हिननि सां गॾु वञा हा, काश असां बि हिननि सां गॾु वञूं हा, ऐं असांखे बि इहो सभु कुझु अता थिए हा जेको हिननि मुसलमाननि खे थियो आहे। यानी माले गनीमत, मुसलमाननि ते वाक़ई अलाह ताला रहम कयो, मुसलमाननि खे अलाह ताला फतेह जी सूरत में कामयाबु फरमायो त असां बि हिननि सां गॾु हुजूं हा, त इहे सभु कुझु असांखे बि अता थिए हा। मालो दौलत जा लालची आहिनि इहे मुनाफ़िक, दुनिया जा लालची आहिनि। पोइ जेके पंहिंजी ज़िंदगी जो सौदो आख़िरत लाइ करणु घुरनि था, से अलाह जी राह में लड़नि, ऐं जेको अलाह जी राह में लड़ंदो पोइ ख़्वाह उहो शहीद थिए या ग़ालिब थिए, त असीं उनखे जल्दी तमामु वॾो अजुरु अता कंदासीं। अलाह फरमाए थो जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी आख़िरत जो सौदो करणो आहे, आख़िरत जी ज़िंदगी चाहियो था, हमेशह हमेशह वारी ज़िंदगी चाहियो था, घुरो था, पोइ अलाह फरमाए थो विढ़ो मुंहिंजी राह में, निकिरो मुंहिंजी राह में, जिहाद कयो, क़िताल करियो, फितना जिते हलनि पिया फितननि खे ख़तमु करियो।
ज़ालिम जेके ज़ुल्म कनि था उन्हनि खे ख़तमु करियो। पंहिंजे मुल्क में, पंहिंजे इलाइक़े में, पंहिंजे शहर में मुंहिंजो दीन ग़ालिब करियो। मुंहिंजे दीन मुताबिक़ फ़ैसिला करियो। हिकिड़ी जॻह ते अलाह ताला फरमाए थो, जे तव्हां मुंहिंजी मदद कंदो त मां बि ज़रूरु बसि ज़रूरु तव्हांजी मदद कंदुसि। हाणे अलाह जी मदद कहिड़ी आहे? छा अलाह खे बि मदद जी ज़रूरत आहे? बिल्कुलु आहे। अलाह खे मदद जी ज़रूरत आहे त अलाह जे दीन खे तव्हां ग़ालिब करियो। तव्हां अलाह जे दीन जी मदद करियो त उहा अलाह जी मदद आहे। पोइ अलाह फरमाए थो, जॾहिं तव्हां मुंहिंजे दीन जी मदद कई त मां बि लाज़मी तव्हांजी मदद कंदुसि। असांखे धोखे में रखियो वियो आहे त अलाह जे दीन खे नाफ़िज़ करण जे लाइ तव्हांजी ज़रूरत न आहे। उहो अलाह ॼाणे, अलाह जा कम ॼाणनि। इहो असांखे धोखो ॾिनो वियो आहे। तव्हांखे आख़िरत जी ज़िंदगी घुरिजे थी त अलाह फरमाए थो, लड़ो, निकिरो, विड़ो। विड़ो त मां तव्हांखे या त शहीद थींदव या तव्हां ग़ालिब थींदो। ॿिन्ही सूरतुनि में मां तव्हांखे कामयाबु कंदुसि। ऐं हींअर जेका अॻी आयत अचे थी, इहा निहायती प्यारी आयत आहे, तमामु वॾी आयत आहे। इहा आयत आहे असल में ग़ैरतमंदनि जे लाइ। इन आयत में अलाह ताला ग़ैरत ॾियारे थो। ग़ैरत बि खाईंदा ग़ैरतमंद। छा थो फरमाए अलाह ताला, ऐं अव्हांखे छा थियो आहे जो अलाह जी राह में उन्हनि बेवस, लाचार ऐं कमज़ोर मर्दनि, ज़ालुनि ऐं ॿारनि लाइ नथा विढ़ो? कहिड़ी वजह आहे तव्हांजे लाइ? आख़िर छा थी वियो आहे तव्हांखे जो तव्हां मुंहिंजे हुकुम सां हिननि कमज़ोर मर्दनि जे लाइ, मायुनि जे लाइ ऐं ॿारनि जे लाइ नथा विढ़ो? तव्हां नथा निकिरो छो? छा तव्हांखे वाक़ई में ही दुनिया अज़ीज़ अची वई आहे? तव्हांखे मालो दौलत जेके तव्हां कमाए वेठा आहियो, छा तव्हांखे वाक़ई में इहे प्यारा आहिनि? सूरह तौबा में त अल्लाह ताला फरमाए थो, 8 शयुनि जे बारे में ज़िक्र कंदे जेके तव्हांखे दुनिया सां मिलियल जुलियल शयूं आहिनि, मालो दौलत आहे, तव्हांजूं ज़ालूं आहिनि, तव्हांजा ॿार आहिनि, तव्हांजा पीअर आहिनि, इहे सभु आहिनि जेको दुनिया में सभु इंसान खे प्यारो हूंदो आहे। फरमाए थो, जेकॾहिं इहे शयूं तव्हांखे प्यारियूं आहिनि, छाखां? अलाह खां, उनजे रसूल खां ऐं अलाह जी राह में जिहाद करण खां। पोइ अलाह फरमाए थो, दफ़ा थी वञो, निकिरी वञो। पोइ इंतज़ारु करियो उन ॾींहं ताईं जेसीं मां फ़ैसिलो करियां, या जेसीं मुंहिंजो फ़ैसिलो तव्हांजे विच में अची वञे। अलाह जो फ़ैसिलो हिन दुनिया में त मौत ई आहे, ऐं आख़िरत वारो त यकीनन मालिक ई उहो आहे। हिते थो फरमाए त आख़िर तव्हांखे छा थी वियो आहे? छा तव्हांजी ग़ैरत ख़तमु थी वई आहे? या कहिड़ी वजह आहे जो तव्हां नथा विढ़ो मुंहिंजी राह में? कंहिंजे लाइ नथा विढ़ो? जेके चई रहिया आहिनि त हे असांजा रब, असांखे हिन शहर मां कढ, जंहिंजा रहण वारा ज़ालिम आहिनि, ऐं असां लाइ पंहिंजे तरफ़ खां को सार लहंदड़ पैदा कर, ऐं पाण वटां को मददगार बणाए। इहे लाचार, इहे बेवस मर्द, मायूं ऐं ॿार अलाह खे हथ खणी अर्ज़ु कनि था त या अलाह, हिन बस्ती जा रहण वारा, हिन शहर जा रहंदड़ जेके बि आहिनि, इहे सभु ज़ालिम आहिनि। इन्हनि असांखे क़ैद कयो आहे, असांजो खाइण पीअण इन्हनि बंदि कयो आहे, असांखे इस्लाम जी राह ते हलण नथा ॾियनि, असां में रुॻो फितना मचाए वेठा आहिनि, असांजो जीअण हराम करे वेठा आहिनि। त या अलाह, असांजे लाइ कंहिंखे मोकिल। ऐं हो अलाह खां अर्ज़ु था कनि, ऐं अलाह असांखे थो हुकुम करे त आख़िर तव्हांखे छा थियो आहे जो तव्हां न पिया निकिरो? छा तव्हां पंहिंजी ग़ैरत विञाए वेठा आहियो? ऐं असांजो छा हाल आहे? ऐं असां चऊं था त शुक्र अलाह जो, मां त बचियल आहियां, मां त महफ़ूज़ आहियां, मां त अमन वारी जॻह ते वेठो आहियां। न, इहा बि अलाह जे तरफ़ां आज़माइश आहे। अलाह ॾिसणु चाहे थो त जॾहिं मूं तोखे ख़ुशहाली में रखियो आहे, तोखे मूं ख़ुशी ॾिनी आहे, तोखे अमन अमान वारो कयो आहे, त छा तव्हां वाक़ई मुंहिंजे हुकुम ते हलो था या नथा हलो? अलाह पंहिंजे बाननि खे हर हाल में आज़माईंदो आहे, ख़ुशी ॾेई बि, ग़मी ॾेई बि, तंदुरुस्ती ॾेई बि आज़माईंदो आहे, त बीमारी ॾेई बि आज़माईंदो आहे। अलाह करे त असां अलाह जी आज़माइश में कामयाबु लहूं, लेकिन हींअर असां ते जिहाद फ़र्ज़ु थी चुको आहे। असांखे घुरिजे त असां पंहिंजे पंहिंजे इलाइक़े खां शुरू करियूं। इनशा अलाह असांजी मदद ज़रूरु कंदो। जेके मोमिन आहिनि से अलाह जी राह में लड़ंदा आहिनि, ऐं जेके काफ़िर आहिनि ते तागूत जी राह में लड़ंदा आहिनि, यानी शैतान जी राह में लड़ंदा आहिनि। अलाह असांखे थो फरमाए, जे तव्हां मोमिन आहियो त मुंहिंजी राह में लड़ो, कंहिंसां तागूत सां विढ़ो, शैतान जी जमायत सां विढ़ो, हिकु शैतान सां विढ़ो। तंहिं करे अहिड़नि शैतान जे मददगारनि सां विढ़ो, छाकाणि त यकीनन शैतान जो दाव कमज़ोर हूंदो आहे। दुनिया में तव्हांखे नज़र अचे थो त हू गॾु आहिनि, हुननि जी अक्सरियत आहे, हुननि जा हथियार मज़बूत आहिनि। इहे बि शैतान जे करे हुननि जा मज़बूत आहिनि, हू शैतान जे करे पाण में ॻंढियल आहिनि। पर अलाह फरमाए थो, जॾहिं तव्हां गॾु थींदव, यानी मोमिननि जी जमायत जॾहिं बीहंदी, सूरह सफ़ में अलाह ताला फरमाए थो, ईअं बीहंदा क़तार ॿधी ॼण मज़बूत हिकिड़ी दीवार वांगुरु हुजनि। जॾहिं मोमिन ईअं बीहंदा त हुननि जी केॾी वॾी जमायत हुजे, लखनि जी करोड़नि जी तादाद में हुजनि, अरबनि जी तादाद में हुजनि, त हू हिकु लम्हो बि तव्हांजे साम्हूं बीहंदा कोन, हू फौरन भॼी वेंदा। हुननि जा हथियार बज़ाहिर ॾिसण में केॾा मज़बूत ऐं केतिरा तबाह कुन हुजनि,
पर अलाह फरमाए थो मां सभु नाकाम करे छॾींदुसि, उन्हनि जा नाकारा करे छॾींदुसि। फरमाए थो तव्हां मूं ते एतबार कयो, मूं ते भरोसो करियो, मूं ते यकीन करियो, मूं ते तवकुल करियो ऐं तव्हां अलाह अकबर जो नारो हणी निकिरो, विढ़ो इन शैतान सां, विढ़ो इन्हनि शैतान जी जमायतुनि सां, त पोइ ॾिसो तव्हां त मां तव्हांजी कीअं मदद थो करियां, हे बि मदद कंदुसि, मां फ़रिश्ता बि नाज़ुल कंदुसि। त बहरहाल फ़रिश्तनि खे बि नाज़ुल करण जी अलाह खे ज़रूरत कोन्हे का, हुनजो हुकुम ई काफ़ी आहे। पर अफ़सोस सां असांजो इहो हाल आहे त अॼु असां इन शैतान ऐं शैतान जी जमायतुनि जा साथी थी बीठा आहियूं। असांजी यारी बि इन शैतान ऐं शैतान जी जमायतुनि सां आहे। असां सोचूं था त अॼु असांजो मुल्क, असांजे मुल्क जा हालात शैतान ऐं शैतान जी मुल्कनि खां सवाइ हली कोन थो सघे। इहा ई वजह आहे त अॼु असांजे मुल्क में सूद हुजे, ज़िना हुजे, चोरी हुजे, हरामखोरी हुजे, ज़ुल्म हुजे, शिरक हुजे, जेको कुझु हुजे, उहो करे असां शैतान खे ख़ुशि करे वेठा आहियूं। जे शैतान ख़ुशि त असांजो मुल्क ख़ुशि। अस्तग़फिरुल्लाह। असांजी अदालत जो निज़ाम हुजे, असांजे पूरे मुल्क जो निज़ाम हुजे, ताग़ूती निज़ाम आहे, शैतानी निज़ाम आहे, यहूदो नसारा जो निज़ाम आहे, इब्लीस जो निज़ाम आहे। ऐं अफ़सोस सां इन ते असां मुतमइन आहियूं। हे ॾिसंदड़ छा तो उन्हनि खे न ॾिठो जिन खे चयो वियो त पंजनि हथनि खे रोकियो ऐं नमाज़ क़ाइमु कयो ऐं ज़कात ॾींदा रहो। शुरूआती मकी ज़िंदगी जा जेके 12 साल आहिनि उन्हनि में मुसलमाननि खे बि हुकुम हुयो त पंहिंजा हथ रोके रखो, तव्हांखे मज़मत बि नाहे करणी। पोइ हज़रत बिलाल हुजे रज़ी अलाह ताला अन्हो, हज़रत ख़ुबैब हुजे रज़ी अलाह ताला अन्हो, हज़रत यासिर, हज़रत सुमैया, हज़रत अमार रज़ी अलाह ताला अन्हुम अजमईन, इन्हनि सभिनी ते ज़ुल्म कयो वियो। एतिरे क़दर जो हज़रत यासिर, हज़रत सुमैया रज़ी अलाह ताला अन्हुमा खे बदबख़्त अबू जहल शहीद बि करे छॾियो। पर मजाल आहे जो मुसलमान ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु बि रोक कनि न, छो जो अलाह जी तरफ़ां हुकुम हो त सबर करियो, पंहिंजा हथ रोके रखो। तव्हांखे हींअर विढ़णो नाहे, तव्हांखे मज़मत न करणी आहे। चाहे हू ज़ुल्म कनि था, तव्हां सबर करियो। तव्हां हींअर जमायत ठाहियो, हींअर तव्हां क़ुवत हासिल करियो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा जी तरबियत करियो। जॾहिं तव्हांजी जमायत ठही वेंदी, पोइ तव्हांखे हुकुम ॾिनो वेंदो, पोइ तव्हांजा हथ खोलिया वेंदा, पोइ तव्हां इन्हनि सां विढ़ंदव। ऐं पहिरीं लड़ाई जेका थी आहे सन 2 हिजरी में थी आहे, बदर जी लड़ाई। उन लड़ाई में मुसलमाननि जा हथ खोलिया विया। पोइ अलाह जे हुकुम सां मुसलमाननि जी नंढड़ी जमायत इन्हनि कुफ़ार जी वॾी जमायत खे शिकस्त ॾेई छॾी ऐं हू हुननि ते पहिरियों पहिरियों अज़ाब नाज़ुल कयो वियो बदर जी सूरत में। लेकिन हिन आयत में जेको अचे थो त इहो मुनाफ़िक़नि ते अचे पियो। मुनाफ़िक़नि खे बि पहिरीं रोकियो वियो हो त याने जंग जिहाद कोन्हे का। मुनाफ़िक़ चवंदा हुआ त या अल्लाह, जंग जो हुकुम कॾहिं ईंदो, जिहाद जो हुकुम कॾहिं ईंदो, हुकुम अचे त असां विढ़ूं, असां निकिरूं। हाणे अलाह ताला फरमाए थो त तव्हांखे जिहाद जो हुकुम ॾिनो पियो वञे। ऐं जॾहिं जिहाद जो हुकुम मिलियो त हुननि जी रविश छा रही, उहा बि अलाह ताला बयानु फरमाए। पोइ जंहिं महिल मथां जंग करण लाज़िम कई वई, यानी जिहाद फर्ज़ थियो त हिकदमि हिकु जथो माण्हुनि खां ईअं डिॼणु लॻो जीअं अलाह खां डिॼणु घुरिजे, बल्कि उन खां बि वधीक। जॾहिं मुसलमाननि ते जिहाद फर्ज़ थियो त उन्हनि अलाह जो नालो वठी जिहाद शुरू कयो। पर जॾहिं जिहाद वाकई में फर्ज़ थियो त मुनाफ़िक़नि जे लाइ ॼण हिकु तरह जो मथां मौत अची वियो। हिकिड़ी तलवार हुननि जी कंध ते लटकणु लॻी। हू माण्हुनि खां ईअं डिॼणु लॻा ॼण अलाह खां डिॼिजे, बल्कि अलाह खां बि वधीक हू माण्हुनि खां डिॼणु लॻा। हू अलाह खां ख़ौफ़ कोन पिया खाइनि, हू ख़ौफ़ पिया खाइनि इन्हनि दुश्मननि खां, माण्हुनि खां, किथे असांखे क़तल न करे विझनि। जंग याने 2 सूरतूं, ग़ालिब या शहीद। शहीद मुसलमान थींदो, मुनाफ़िक़ क़तल कयो वेंदो। ऐं चवणु लॻा त हे असांजा रब, तो असां ते जंग करणु छो फर्ज़ कई आहे ऐं थोरे वक़्त लाइ असांखे मोहलत छो न ॾिनई, थोरो अञा देरि करी आहे जंग खे, जिहाद खे फ़िलहाल फर्ज़ न करी आहे। 5-8 साल ॿिया छॾी आहे त असां ज़िंदगी इहा गुज़ारियूं आहे। हींअर केरु थो मरणु चाहे, असांजा जवान आहियूं, असांजा ॿार बच्चा नंढा आहिनि। क़ुर में अलाह ताला जेके वाक़ियात ॾिना आहिनि, इहा यादगिरी ॾियारी आहे। पोइ चाहे फ़िरौन जो वाक़ियो हुजे, चाहे कारून जो हुजे, चाहे अबू जहल हुजे, चाहे केर बि हुजे, अलाह ताला फरमाए थो त ही तव्हांखे मां वाक़िया ॾियां थो त हिन मां इबरत हासिल करियो। तव्हांखे ईअं न लॻे त फ़िरौन जी ज़िंदगी वॾी शाहूकार ज़िंदगी हुई, ऐशो आराम वारी हुई, जीअं चाहींदो हो तीअं कंदो हो। न, इहा ज़िंदगी इन जी ॾिसो ऐं इन जो आख़िरी लम्हो बि ॾिसो त उन सां मूं छा कयो आहे। आख़िरी लम्हे में मूं हुनखे ॿोड़े मारियो आहे, पर सिर्फ़ु इते इहो कमु ख़तमु कोन थियो आहे। सूरह हूद में फरमाए थो त मां फ़िरौन खे ऐं फ़िरौन जे लश्कर खे रोज़ानी जहन्नम जो दीदार कराईंदो आहियां ऐं उन्हनि खे ॿुधाईंदो आहियां त ॾिसो, ही आहे तव्हांजी असल रहण वारी जॻह।
यानी हींअर त तव्हां बरज़ख वारी ज़िंदगी में आहियो, जीअं ई फ़ैसिले जो ॾींहुं थींदो ही तव्हांजी असुल जॻह हूंदी, तव्हांखे पोज़ीशन ॾिनी वेंदी इन जी, पोइ उनखे किरायो वेंदो। फ़िरौन पहिरीं सभिनी खे किराईंदो ऐं बाद में पाण बि किरंदो। अलाह तो फरमाए क़ुर मां इबरत हासिल करियो। हे वाक़िया मां तव्हांखे बार बार रिपीट करे थो ॿुधायां। अगरि तव्हांजी ज़हन तां लही बि विया आहिनि त वरी यादगिरी अची वञे, इबरत खपे हिन मां। साॻी तरह अलाह ताला मुनाफ़िक़नि जो बि वाक़ियो बयानु करे फरमाए थो त किथे मुनाफ़िक़नि वांगुरु तव्हां न थी वञिजो। पर अफ़सोस सां बार बार मां इहो अर्ज़ु करियां थो त असां बि कुझु मुनाफ़िक़नि खां घटि न आहियूं। अॼु बि असांजा हालात इहे आहिनि त असां बि बुज़दिल थी करे, दुनिया जा हरीस थी, मालो दौलत जमा करे, ढेर लॻाए करे जंग खां मुंहुं मोड़े वेठा आहियूं, जिहाद खां अखियूं बंदि करे वेठा आहियूं। जिहाद जो नालो ई ॿुधंदे माण्हू मुनाफ़िक़नि वांगुरु ॾकणु शुरू थो थी वञे त किथे मरी न वञे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त दुनिया जो फ़ाइदो मुख़्तसिर ऐं बिल्कुलु आरज़ी आहे। हिकु दफ़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े बाज़ार मां गुज़री रहिया हुआ, पाण सां गॾु कुझु सहाबा बि हुआ। हिकु कुंड ते ॿकरी जो ॿचो मरियल पियो हो ऐं उन जा कन बि नंढड़ा हुआ, यानी हिकु त उहो ॿचो मरियल बि हुयो ऐं उनखे एब बि हुयो। अरबनि खे एबदार शयूं पसंदि न आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ॿचे खे खणी आई, फरमाइनि था त कंहिंखे ई खपे हिकु दिरहम में। त साहबा न अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां हिन खे छा कंदासीं, यानी असांजे कहिड़े कम जो आहे, हिकु मरियल मथां एबदार। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी था फरमाइनि त कंहिंखे खपे बिल्कुलु मुफ़्त, यानी दिरहम बि न ॾियो, मुफ़्त में कंहिंखे खपे। साहबनि वरी अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हिन जी कहिड़ी ज़रूरत, असां हिनखे यानी छा कंदासीं। हिकु त मरियल मथां एबदार। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, कसम उन जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, जेतिरो ही बचो तव्हांजी नज़र में ख़सीस आहे, बेकार आहे, यानी बेमाना आहे, अलाह जी नज़र में हीअ दुनिया इन खां वधीक ख़सीस आहे, बेमाना आहे। हिकु ॿी जॻह ते फरमाइनि था त अगरि हीअ दुनिया अलाह जी नज़र में मच्छर जे पर जेतिरी बि हैसियत रखे हा त अलाह काफ़िर खे कुझु बि न ॾिए। यानी नाशुक्रे ऐं ज़ालिम इंसान खे केरु कुझु ॾियणु चाहींदो। तव्हां मां को बि पंहिंजे नाफ़रमान ऐं सरकश नौकर खे बि कम ते कोन रखंदो। अलाह फरमाए थो त मां कीअं भला उन काफ़िर खे, मुंहिंजे इनकारी खे मां सहूलियतूं ॾियां। जेकॾहिं वाक़ई में दुनिया फरमाए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अलाह जे लाइ अहमियत रखंदी हुजे हा, त तंहिंजे करे दुनिया का बि हैसियत कोन थी रखे। साॻी वज़ाहत हीअ आयत बि फरमाए थी त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि खे चओ त हीअ दुनिया बिल्कुलु मुख़्तसिर ऐं आरज़ी आहे, हिन जो फ़ाइदो वधीक देरि ताईं कोन हलंदो, चंद ॾींहंनि जी मोहलत आहे तव्हांजे लाइ, ऐं आख़िरत त हुन लाइ ॾाढी भली आहे जेको परहेज़गार बणिजो। ऐं यादि रखो त उते तव्हां ते तिर जेतिरो बि ज़ुल्म न कयो वेंदो। तव्हां जेतिरा हिते अमल कया आहिनि, सुठा कया या बुरा कया, अलाह फरमाए थो त उन हिसाब सां तव्हांखे बदिलो ॾिनो वेंदो। तव्हां सुठा अमल कया आहिनि त तव्हांखे अलाह फरमाए थो मां वधाए ॾींदुसि, बेहिसाब ॾींदुसि। पर जेकॾहिं तव्हां बुरा अमल कया आहिनि, जेतिरा कया आहिनि ओतिरा ई तव्हांखे मिलंदा, उन्हनि जी सज़ा मिलंदी तव्हांखे। आख़िर मुनाफ़िक़ जिहाद में न पिया वञनि त उन्हनि खे कहिड़ी शइ खां ख़ौफ़ हो? हुननि खे असल में ख़ौफ़ हो मौत खां, किथे असां मरी न वञूं। उन जी वज़ाहत अलाह ताला हिन आयत में फरमाए थो, तव्हां किथे बि हुजो, मौत तव्हांखे अची ई रहंदो। डिॼो था तव्हां मौत खां न, तव्हां भॼो पिया मौत खां। अलाह फरमाए थो तव्हां जिते बि हुजो, पंहिंजनि घरनि में हुजो, पंहिंजी मज़बूत गाॾियुनि में हुजो, असांजे हुक्मराननि जा जेके प्रोटोकॉल हूंदा आहिनि, प्रोटोकॉल में तव्हां गाॾियूं त ॾिसो, तव्हांजी नज़र थकी पवंदी, तव्हांजूं अखियूं थकिजी पवंदियूं, मगर उन्हनि जे प्रोटोकॉल जूं गाॾियूं ख़तमु कोन थींदियूं। न ख़बर कहिड़ी गाॾी में तव्हांजो उहो सरबराह वेठो आहे। आख़िर इहो प्रोटोकॉल बि छाजे करे आहे? मौत जे ख़ौफ़ खां। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हो हिकु दफ़े सुतो पियो हुयो, पंहिंजे मथे जे हेठां सिर रखी सुतो पियो हो। रोम जो हिकु सफ़ीर आयो, उन अची पुछो त तव्हांजो बादशाह किथे आहे? मुसलमाननि चयो त असांजो बादशाह न हूंदो आहे, असांजो ख़लीफ़ो हूंदो आहे। उन चयो चलो मूंखे ख़लीफ़े सां मिलायो। ॾिठईं त ख़लीफ़ो वण जे हेठां सिर रखी सुतो पियो। इहो मंज़र ॾिसी उहो रोम जो सफ़ीर हैरान थो थी वञे ऐं अची हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हो खे चए थो, तव्हां बेख़ौफ़ इन जे लाइ सुता पिया आहियो, तव्हां कंहिं ते ज़ुल्म कोन था करियो, तव्हां में इंसाफ़ आहे, तव्हां बेखुटका सुता पिया आहियो। असांजा बादशाह एॾनि प्रोटोकॉल में आहिनि, वजह छा आहे? छो जो ज़ुल्म पिया कनि, ज़ालिम आहिनि, तंहिंजे करे हुननि खे पंहिंजे मौत खां ख़ौफ़ आहे। अलाह तो फरमाए, तव्हां चाहे केॾे प्रोटोकॉल में हुजो, तव्हां पंहिंजे क़िलनि में मज़बूत हुजो, मुंहिंजो फ़रिश्तो जॾहिं मां हुकुम कंदोमांसि, तव्हांजी मौत जो टाइम लिखियल हूंदो, तव्हांजी गाॾियुनि में दाख़िल थी तव्हांजो रूह कढंदो।
जेतोणीकि अव्हां मज़बूत क़िलनि में छो न हुजो, ऐं जेकॾहिं खेनि को फ़ाइदो रसे थो त चवनि था त हीअ अलाह जे तरफ़ां आहे, ऐं जॾहिं खेनि का तकलीफ़ पहुचे थी त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे चवनि था त इहा तुंहिंजे करे आई आहे। मुनाफ़िक़नि खे को फ़ाइदो थो अचे त चवनि था त अलाह जे तरफ़ां आहे, ऐं उन्हनि खे शिकस्त थी अचे, का मुसीबत थी अचे त इहा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां लॻाइनि था, चवनि था त ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा तव्हांजे करे आई आहे। अलाह थो फरमाए, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त सभु कुझु अलाह तरफ़ां आहे, आख़िर उन्हनि माण्हुनि खे छा थियो आहे जो हीअ ॻाल्हि बि सम्झी नथा सघनि। तव्हांजे मथां मुसीबत हुजे, तव्हांजे मथां ख़ुशहाली हुजे, कुझु बि हुजे, अलाह फरमाए थो मुंहिंजे तरफ़ां आहे। ऐं अच्छा, इहा मुसीबत बि अचे थी छाजे करे थी अचे, अलाह उन जी बि वज़ाहत फरमाए थो अॻी आयत में, ऐं इंसानो जेकी बि तोखे भलाई या फ़ाइदो पहुचे थो तो अलाह जे तरफ़ां आहे, ऐं जेका बि तकलीफ़ या मुसीबत पहुचे थी उहा तुंहिंजे पंहिंजे नफ़्स जे तरफ़ां आहे। भलाई मुंहिंजे तरफ़ां आहे, मुसीबत तुंहिंजे पंहिंजे करे आहे, तुंहिंजे करतूतनि जे करे आहे, तुंहिंजे लछणनि जे करे आहे। ऐं इहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे समूरनि इंसाननि लाइ पैगंबर करे मोकिलियो आहे, ऐं इन्हीअ लाइ बसि अलाह ताला शाहिद आहे। नबी जो कमु आहे क़ुरान पहुचाइणु, अलाह जो हुकुम पहुचाइणु। अलाह फरमाए थो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां मां न पुछंदुसि त जहन्नम में छो पिया वञनि। तव्हां पंहिंजो कमु पूरो कयो, बसि मतिलबु पूरो थी वियो। तव्हांजे हथ में न आहे त तव्हां कंहिंखे भलाई ॾियो या तव्हां कंहिंखे का मुसीबत में विझो, न। भलाई मां ॾींदुसि, ऐं मुसीबत संदन लछणनि जे करे थींदी। अलाह खां दुआ आहे त अलाह असांखे क़ुरान और हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं अलाह जे तमामु हुकुमनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।